नाज़रीन, हिन वक्त असां पीर आली शाह ईदगाह में मौजूद आहियूं, जेके चौ तरफ़ गटरनि जो पानी घेरे हिन खे मुकमल तौर जेको आहे गटर जी शिकल ही अख्तियार करे चुकी आहे ईदगाह। छो त जेके शहरनि जा जनाज़ा उहे बि हिन जॻह ते जेको आहे उनजी जनाज़े नमाज़ थिए थी। उन सां गॾोगॾु जेका ईद नमाज़ आहे उन जा वॾा इज्तिमा थियनि था। असां जीअं नंढा थी वॾा थिया असां ईदगाह जी इहा ई हालत ॾिठी। रोडनि जो नालियुनि जो पाणी, बरसातुनि जो पाणी सॼो ईदगाह बुॾियो वञे हली। ना असां ईद नमाज़ पढ़ी था सघूं, ना छा शिशन जज खे 2-3 चकर माना असां दरख़्वास्त कई आहे, पर अमल केर बि हिन ते कोन थो करे। साईं आली शाह वीचारे ईदगाह ॾिनी आहे, सॼो शहर माना हज़ारे माण्हू अचंदा हिन में ईद नमाज़ पढ़ंदा, जनाज़ा नमाज़ पढ़ंदा। हीअ अल्लाह जो घर आहे, हिन जी माना केर बि मदद करण लाइ तयारु कोन्हे। कमेटी वारनि खे जेके बि पैसा मिलनि था सभु खायो वञनि, पैसा अलाए किॾां था कनि। CMO जेको नओं आयो आहे इन शहर जे का बि सफ़ाई न आहे। उनखां ईदगाह में असीं बचपन खां वठी नमाज़ पढ़ंदा अचूं, कुझु सालनि खां वठी पाणी जा ढेर गटरनि जो नेकाल उन ई में आहे ऐं कुता ऐं जुआरी सभु उन हंधि मौजूदु हूंदा आहिनि। ऐं बदियुनि जो को बि रहवासी उते जेको जनाज़े नमाज़ बि अदा नथो करे सघे। हिन वक़्तु मुख़्तलिफ़ रोडनि ते ऐं पार्क में नमाज़ अदा कई वेंदी आहे। गटरनि जा पाणी हर शइ इंतिज़ाम जो को बि कमु, का बि शइ जी न, दीवारूं किरी पियूं आहिनि। उनजे अलावा अहिड़ा माण्हू मवाली अचनि, नशा पता कनि, हर शइ ते को माण्हू सरकारी माण्हू म्युनिसिपल कमेटी जे पारां रखियलु हो, उन्हनि माण्हुनि पंहिंजूं ड्यूटियूं छॾे ॾिनियूं। हर वारे जी बजट अचे, पैसा अचनि, हिन जो केरु कुझु ख़्याल ई नथो रखे। ईदगाह आहे, हिते जनाज़े नमाज़ थींदी आहे, ईद नमाज़ थींदी आहे। हिते पूरे बदियुनि जी वॾी ईदगाह इहा आहे। हिते को कमु कोन थी चुको आहे ऐं पीर आली शाह कोट पीरनि जी ईदगाह आहे, हिते को कमु कोन थो थी सघे। जेको बजट पैसो मिले थो सभु खायो वञनि हलिया। पीर आली शाह ईदगाह जे भर में जेके आबादी रहे थी उन्हनि जो इहो चवणु आहे त हिन ईदगाह जी केर बि मालिकी करण लाइ तयारु न आहे। गटरनि जो जेको शहर जे गटरनि जो छोड़ आहे उहो मुकमल तौरु हिन तरफ़ करे छॾियो आहे। हिकु ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे, न जनाज़े नमाज़ थी सघे थी, न ई वरी जनाज़े नमाज़ सां गॾोगॾु का ईदगाह जो ईद नमाज़ जो वॾो को इज्तिमा हिन ईदगाह में थी सघे थो। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।